332 रुपये लीटर पेट्रोल हो गया है। आवाम की पहुंच से बहुत दूर हो गया है। रात को 310 डलवाया है और आज 332 हो गया है। तो ये तो आवाम के लिए एक अजाब है। हर आए 15 ॾींहं ॾिसूं था पिया त कान खां चढ़े थी पेट्रोल सां गॾु पेट्रोल चढ़ियो त सुभाणे गिहु अटो तेल हर शइ चढ़े थी पई। असांजो त माना शहर में त लॻे थो त हाणे पंधु निकिरणो पवंदो। महंगाई में पीड़ियल अवाम पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो। लाड़काने, शहदाद कोट, कंबर, कंडियारे, सुई गैस, उस्मान शाहूरी में एहतजाज, टंडियल यार, खैरपुर, नातन शाह, खानपुर, महर, वारह, तलहार ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा। शहरियुनि जो चवणु आहे त हुक्मरान महांगाई करे जीअण जो हक़ बि खसे रहिया आहिनि। पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वेंदो। IMF गैस जे अघनि में 45% इज़ाफ़े जो मुतालबो करे छॾियो। आलमी मालियाती फंड तरफ़ां गैसनि जे अघनि में इज़ाफ़े बाबति कंहिं बि क़िस्म जी रिआयत ॾियण खां इनकार। कमर्शियल, तंदूर ऐं होटलनि लाइ गैस जे अघनि में इज़ाफ़े जो फ़ैसिलो। सनती ऐं CNG वापेदारनि लाइ बि गैस जे अघनि में इज़ाफ़े जो इम्कान। भाणजे कारखानेदारनि ऐं स्टील इंडस्ट्री लाइ बि। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल कयल निगरी फातिमा फरोड़ जो मौत। मथे ऐं सीने में ज़ोरदार धक लॻण सबबु थियण जी तस्दीक। कराची में मेडिकल बोर्ड जे इजलास में निगरी जो मौत बीमारी सबबु थियण जी दावा ग़लति साबित। मेडिकल बोर्ड जो चवणु आहे त फातिमा फरोड़ जो मौत सीने ऐं मथे में धक लॻण ऐं साह ॿुसारजण सबबु थियो आहे। निगरी सां ज़्यादती बि थियल आहे। कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन लाइ रेंजर्स जी मुक़ररी जो सिलसिलो तेज़। रेंजर्स जे एहलकारनि तरफ़ां कश्मोर खां घोटकी ताईं फ्लैग मार्च ऐं चेक पोस्टूं क़ाइम। कच्चे जे इलाक़े मां धाड़ेलनि जे ख़ात्मे ऐं मुग़विन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो वेंदो। लाड़काने डिवीजन में धाड़ेलनि ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। DIG ऑफिस लाड़काने ऐं में आला सतही इजलास। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ हिकमत अमली तैयार। DIG लाड़काने जो चवणु आहे त कच्चे में पुलिस, रेंजर्स ऐं फ़ौज ज़रिए ऑपरेशन कयो वेंदो। मुग़विन खे बाज़ियाब कराए अमन अमान जी बहाली यक़ीनी बणाई वेंदी। मोटरवे मेगा करप्शन केस बैंकिंग कोर्ट में हैदराबाद जी एहतसाब अदालत मुंतकिल। नैब मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मोटरवे करप्शन केस में क़ौमी नाणे खे 3 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो वियो आहे। जवाबदारनि खे खां बार्गिन ज़रिए रक़म कढाए सघिजे थी। उबावड़े भरिसां जीअ जोरींदड़ हादसे में फ़ौत थियल 8 ॼणनि मां 4 जी बबरलो ऐं 4 जी सादकाबाद में तदफ़ीन। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि, वारसनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। ख़ौफ़नाक हादसे सबबु इलाक़े में सोग। दादू जी अदालत तरफ़ां मेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 25 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। मुख़ालिफ़ धुर केस में देर जा तरीक़ा इस्तेमाल करण जी कोशिश करे रही आहे। शाहिदनि ते फिरी वञण लाइ दबाव वधे पियो। उम्मे रुबाब छांडियो। सरदार मलीर जे इलाक़े गुलशन हदीद में मास्तराणी ऐं औरत अमले सां ज़्यादती केस जो मुख्य जवाबदार इरफान गफूर जेल हवाले। मलीर जी अदालत तरफ़ां 20 सेप्टेम्बर ताईं ॿुधणी जी नई तारीख़ मुक़रर। माजंद्रे जो कोयले जी खाण में दबजी वियल 3 पोरियतनि जा लाश हथ। खलील अहमद पठान, समीर रहमान ऐं हामिद रहमान जा मड़। KP जी मुंतकिल पोरिये ऐं इंसानी हक़नि वारे निगरान सूबाई वज़ीर जुनेद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। घोटकी जे कच्चे वारे इलाक़े में सावंद ऐं सुधराणी तकरार तां नौजवान क़त्ल। ॻोठ यार मोहम्मद सावंद में हथियार बंदन न्याज़ अली सावंद खे क़त्ल करे छॾियो। कंदरावे जो ॻोठ जमाल जागीरानी में औरत पुरस्कार नमूने फ़ौत। वारसनि तरफ़ां सावरनि ते फहमीदा जागीरानी खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। वारसनि तरफ़ां लाश थाणे जे गेट अॻियां रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। रोड़ी में घरू तकरार तां मुड़िस तां ज़ख़्मी कयल औरत गंबट में फ़ौत। ॻोठ मिसरी साखाणी में ज़ख़्मी कयल औरत हाजानी अस्पताल में दम धणी हवाले कयो। कश्मीर वासी सागर कुमार जे वालदेन के धाड़ेलनि जी फोन। 5 करोड़ रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त
धाड़ेलन फोन ज़रिए 5 करोड़ रुपया भोंग तलब कयो आहे। हू गरीब हुअण सबबि भोंग भरे नथा सघनि, फौरी तौर मुगली खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। बाकरानी वेझो गलसी शाख में पानी जी खोट खिलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। नेशनल हाईवे ते धरनो अॻवाननि जो चवणु आहे त शाख में पानी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। पुछड़ी में पोखियल फसल सोकड़े जो शिकार थी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण जे नतीजे में 2 ॼणा फोत, कंबर में करंट लॻण सबबि नींगर फोत, शाहपुर चाकर में करंट लॻण सबबि नौजवान दम धणी हवाले कयो। ऐं एशिया में क्रिकेट जो नओं चैंपियन केरु थींदो, फ़ैसिलो सुभाणे थींदो। फाइनल में भारत ऐं श्रीलंका में दंगल थींदो। ॿिन्ही टीमनि तरफ़ां मैच में कामयाबी लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।